कयां अर्ज़ वेठी करे तार खे इन ॾेवरी वारे दातार खे ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे पिता पंहिंजे पुट खां जुदा थी सुख जो सफ़र करे कीअं सघंदो स्वाली पंहिंजे सतगुर खे छॾे दुनिया में भला कंहिं वटि रोअंदो मुंहिंजो सतगुरु दीन दयाल थी इहो कलयुग जो अवतार थी मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे हो संसार सारो सपना ई सपना सपने जो संसार ॾिठुम चइनि ॾींहंनि जी चांडोकीअ में गुरबत जो आज़ार ॾिठुम मुंहिंजो सूरनि भरियो ही सवाल थी तोखे मालूम अंदर जो हाल थी ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे कयां अर्ज़ वेठी करे तार खे ओ तुंहिंजी दुनिया में ॾेवरीअ वारा सच ऐं कूड़ जा जब नज़ारा सुखनि वारनि जा सहारा हज़ारे दुखनि वारनि जा पंहिंजा परावा तुंहिंजी दासी अञा ही ॿार थी जे वरितो तुंहिंजो आधार थी ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे कयां अर्ज़ वेठी करे तार खे इनी ॾेवरी वारे दातार खे ओ मुंहिंजी रहिजी अचे संसार में मां छा कंदसि कूड़े प्यार खे।